अस्सलाम वालेकुम दोस्तों, अंब तैयार थी आन सिंध में। ये तव्हां ॾेखारियूं पियासीं। ये ॾिसो बिल्कुलु तैयार अंब आहिनि। ये ॾिसो शेरी जे भर में ही फार्म आहे। ही तव्हां ॾिसी सघो तक़रीबन अंब जेके तैयार थी विया आहिनि तक़रीबन। हे ॾिसो ॾिसी सघो था अंब तैयार। बस रुगो भितर हणी किराइण जी ज़रूरत आहे। मज़ाक कयूं था। जेकॾहिं भितर हणी करे किराया त पोइ हिते सफ़ा सवला आहिनि, पर माण्हू ईमानदार आहिनि हिते जा।